अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल जियो जे ड्रामे सावल यार पियाज अपडेट खणी हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो। हलूं था अपडेट जे तरफ़, तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॾसी थो सांवल यार पिया जी एंड थी चुकी है दोस्तों। उनकी लास्ट एपिसोड हली चुकी है। लास्ट एपिसोड में जो है त सांवल जी जो है पिया जी शादी थी रही हुई ऐं सांवल उनखे आज़माईंदे जो है त चयो त ॿाहिरि अंदरि नापो मोकिलियो लुगना जे थ्रू त जेको आहे त तोसां आलियान मिलण आयो आहे। ऐं जॾहिं पिया उहो ॿुधो हुनजे जो आहे त अहसासु जेको पंहिंजा हार जेके ऐं मोड़ जेके त लाहे करे जेको आहे त पिया खे इहो चवणु लॻो त तुंहिंजी दिलि में अञा बि जेको आहे त आलियान मौजूदु आहे, छो त मां हिन महिल तुंहिंजो घोटु आहियां। तूं मुंहिंजे नाले सां जुड़ी जेको आहे त अंदरि वेठी हुई कुंवार थी, पर जॾहिं तूं आलियान जो नालो सिर्फ़ु ॿुधो आहे त तूं जेको आहे त ड्रोड़ पाती आहे त तुंहिंजी दिलि में आलियान आहे। ऐं जेको सांवल जी जेका त दीदा दिली ऐं वॾाई जेका आहे त फ़िरोज़ ख़ान जे हथ में हुनजो हथु ॾेई करे ऐं जेको आहे त पंहिंजे सचे प्यार जो सबूत ॾिनो ऐं जेको आहे त फ़िरोज़ ख़ान सां हमेशह हमेशह जे लाइ जेको आहे त पिया जो जोड़ मिलाए छॾियो दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॾसींदो हलां त मूसा बि पंहिंजे अंजाम ते पहुची वियो दोस्तों। ईअं ई दोस्तों जी ताक़ई सच जी थींदी आहे। त हीअ असांजे सांवल यार पिया ड्रामो जेको हुयो त हुन में काफ़ी कुझु सिखण लाइ मिलियो दोस्तों। बहितरीनु ड्रामो हो, बहितरीनु कहाणी हुई। जीअं हुनजी एंड थी त ज़बरदस्त एंड थी दोस्तों। हिन ड्रामे में जेको आहे त काफ़ी जेके मैसेज हुया जेके ॾिसण वारनि खे मिलिया हूंदा दोस्तों। पोइ ही सांवल जो जेको किरदारु हुयो हिकु बहितरीनु किरदारु हुयो। हिन में जेके सभु किरदार हुया बेस्ट किरदार हुया दोस्तों। ऐं तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे में जेको आहे त जेके भी मोड़ हुया ज़बरदस्त मोड़ हुया दोस्तों। ऐं जेका त पिया ऐं आलियान जेको आहे त हमेशह जे लाइ हिकु थी विया आख़िर में दोस्तों। ऐं सांवल जेको आहे त तनहा ई पसंदि थी वियो। जीअं त सांवल जेको आहे त हमेशह तनहा ई रहियो आहे दोस्तों। हुनखे को बि प्यारु नसीबु न थियो आहे। जीअं त अॻु में हुनजी ससु जी जेको आहे त हुई प्यासी ऐं दीवानगी, त उनजो जेको आहे त रिश्तो मालिकनि जेको आहे त ॿिए हंधि कराए छॾियो कंहिं वॾे घराणे में। ऐं सांवल जेको आहे त ईअं ई रहिजी वियो। हाणे बि ईअं ई थियो दोस्तों त पिया जेको आहे त शादी जेको आहे त आलियान सां करे वई आहे। आलियान हिकु वॾे घराणे जो जेको आहे त फ़र्दु हो दोस्तों। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं काई न्यू वीडियो जी अपडेट खणी दोस्तों। त ख़ुदा हाफ़िज़, दुआनि में यादि।